बिस्मिल्लाह रहमान रहीम। सोनो प्रोग्राम, प्यारो प्रोग्राम सरतियों सिंगार। उन सां गॾु आऊं अवां जी पंहिंजी नसरीन नास अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। कीअं आहियो तव्हां? ख़ुशि चाक चङा भला? सॼो हफ़्तो कीअं गुज़रियो? जी बिल्कुलु मूंखे ॿुधाइजो। चवंदा आहिनि त इंसानु वक़्तु कढी फ़ुर्सत में जंहिंसां अक़ीदत हूंदी आहे, प्यारो रिश्तो हूंदो आहे, उनजे लाइ हमेशह दुआउनि में उहे हमेशह यादि हूंदा आहिनि। त उहे अक़ीदत ऐं प्यारा वारा माण्हू जेके आहिनि से तव्हां आहियो, जो मुंहिंजी हर दुआ में तव्हां मूंसां गॾु हूंदा आहियो। जॾहिं बि दुआ घुरंदी आहे त पहिरीं नालो मां तव्हांजो खणंदी आहियां त मुंहिंजा मौला इन्हनि सभिनीनि खे ख़ुशि रखिजांइ, इन्हनि खे का तकलीफ़ न अचे ऐं उहे बि असांखे दुआउनि में यादि कंदा रहनि। चवंदा आहिनि त हज़रत अली जो कौल आहे त 3 उसूल पाण वटि ज़रूरु रखो। हिकु इहो त जंहिंसां तव्हां प्यारु कयो था उन सां कॾहिं बि नाराज़ न थियो। जेकॾहिं उन्हनि जी तरफ़ां तव्हांखे का तकलीफ़ या को ॾुखु मिले थो, दरगुज़र कयो ऐं तव्हां हुनखे माफ़ु करे छॾियो, छो जो तव्हां हुनखे दिलो जान सां चाहियो था। ऐं इन थोरी ॻाल्हि जे करे इहे रिश्ता ॾाढा परे वञी पवंदा आहिनि, त कॾहिं बि हीअं न कयो। ऐं जेको माण्हू तव्हांखे पाण चाहे थो, तव्हांखे ख़बर आहे त हीउ मूंखे दिलि सां पसंदि करे थो ऐं मुंहिंजी इज़त करे थो, त उन शख़्स खे कॾहिं बि न छॾियो, छो जो हू तव्हांजे ॾुख सुख जो साथी आहे, तव्हांजे लाइ दुआगू आहे ऐं हर वक़्तु हिकिड़ी छपर छांव वांगुरु तव्हां सां गॾु गॾु आहे। ऐं टियों इहो त जंहिं ते जेको माण्हू तव्हां ते एतबार करे थो, त उनखां का ॻाल्हि बि न लिकायो ऐं उनखे हर दिलि जो हाल ॿुधाईंदा कयो, छो जो हू तव्हां ते एतबार करे थो ऐं तव्हांखे बि उनजो भरम रखणु खपे, उन ते एतबार करणु खपे। पंहिंजे प्यारे प्रोग्राम जी शुरूआति कई थी। शुरूआति हमेशह जीअं मुंहिंजी सुहिणियुनि सरतियुनि, जॾहिं पंहिंजी प्यारियुनि सरतियुनि खे मां 8 ॾींहंनि खां पोइ ॾिसंदी आहियां त यकीन कंदो त मुंहिंजा हर थक लही पवंदा आहिनि। चवंदा आहिनि जी माउ पंहिंजे बचनि खे ॾिसंदी आहे न त हुनजी थकावट परे थी वेंदी आहे। भले केतिरो बि सफ़र करे अचे, केतिरी बि थकल हुजे, पर उन्हनि खे ॾिसी बाग़ बहार थी वेंदी आहे। बिल्कुलु ईअं ई यकीन कंदो त मां पंहिंजी सुहिणियुनि सरतियुनि खे जॾहिं ॾिसंदी आहियां त इहा ई कैफ़ियत मूंसां बि थींदी आहे। मुंहिंजी सुहिणी अदी शाहिदा, अलाह पाक सलामत रखेसि, मुंहिंजी जेका आहे सा अॼु त मां नजो चवांसि जी, मुंहिंजी जेका आहे रज़िया अदी शबाना माशाल्लाह अॼु 9 वॻो पाए आई आहे। ज़बरदस्त कलर, ॾाढो प्यारो, सुहिणी पई लॻे। नाज़िया जो त को जवाब ई न आहे। पर कुझु शख़्सियतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके थकल हूंदियूं आहिनि, टुटल हूंदियूं आहिनि ऐं पोइ बि माण्हू कंहिंखे ॾिसी चवंदो आहे त यार ही थकल आहे, हिन जो मुंहुं ई नथो वणे। पर मुंहिंजी मिठड़ी प्यारी अदी सकीना जेका ॾाढी थकल आहे ऐं उन में सूंहुं दुबाला थी वई अथसि, उनजी मुस्कुराहट ई तमामु सुहिणी थी वई अथसि। अदी सकीना खे अलाह पाक ज़िंदगी ॾे। मुंहिंजो प्यारो ढोलक ते जेको आहे सो नालो ई एॾो अथसि दिलबर, दिलबर जानी आहे असांजो दिलबर। ऐं अदा न्याज़ हा अॻिले हफ़्ते न आयो हो न, बिल्कुलु हिसाब किताब सां वठी छॾियो आहे, आईंदा ईअं न थींदो। अॼु असां वटि उहा शख़्सियत मौजूदु आहे, प्यारी शख़्सियत मौजूदु आहे, जंहिंजो छा खिलणु, छा अंदाज़ अथसि ऐं गुफ़्तार। ऐं चवंदा आहिनि त भले केॾियूं बि जुदायूं थी वञनि, परे थी वञूं, पर कुझु शख़्सियतूं अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके असांजे साह में समायल हूंदियूं आहिनि। तमामु घणो साथ रहियो आहे असांजो उन्हनि सां ऐं असांजी हिमत अफ़ज़ाई, असांजी मदद करण में, असांखे सम्झाइण में उन्हनि जो वॾो साथ रहियो। ख़ासि तौर ते मूंसां उन्हनि जो तमामु घणो साथ रहियो आहे। ऐं पंहिंजो PTV जो हिकिड़ो नालो, हिकिड़ो मंझल नालो ऐं उहा शख़्सियत, उन खां सवाइ कुझु अहिड़ा प्रोग्राम थींदा हुआ जीअं मां चवां परख, अहिड़ो प्रोग्राम जेको उन खां सवाइ त बिल्कुलु बि न थींदो। ऐं जॾहिं उहे विया त वाक़ई उहो प्रोग्राम सॼो डामाडोल थी वियो हलियो, उहा ओहिड़ो प्रोग्राम वरी थी न सघियो। जी उहो असांजो प्यारो, अच्छा तव्हां सम्झी विया आहियो परख में, जी सैयद जावेद मीर माशाल्लाह, उहो बि अॼु असां सां आहे। खोड़ सारियूं ॻाल्हियूं जावेद सां थींदियूं ऐं जावेद जा लख थोरा जो अॼु असांजे प्रोग्राम में आयो आहे। ऐं इन्हनि सां बाक़ी ॻाल्हियूं त थोरी देरि खां पोइ कंदासीं, छो न पंहिंजे प्रोग्राम जी जल्दी जल्दी मां शुरूआति कयां। शुरूआति अदी सकीना माशाल्लाह हाणे मुस्कुरायो आहे ऐं चवांसि त देरि न करे। अलाह पाक तव्हांखे ख़ुशि रखे, तव्हांजी मुस्कुराहट में अदी सकीना साथ अथव। ओ मौला मेहर वसाइया जन बचड़ा तुझी आइया, मौला मेहर वसाइया जन बचड़ा तुझी आइया। ओ अवल अल्लाह आए, ओ या रसूल आए, अली इमाम आए, ओ हर दम याद आए। मौला मेहर वसाइया जन बचड़ा तुझी आइया, मौला मेहर वसाइया जन बचड़ा तुझी आइया। ओ अवल अल्लाह आए, ओ या रसूल आए, अली इमाम आए, ओ हर दम याद आए। मौला मेहर वसाइया जन बचड़ा तुझी
श्री लाडल ते सोना सेरा, लाडल बदन में सोना सेरा। ओ सेरे जोड़ बनायो, सेरे की हो रंग लायो, मौला मेहर वसाइया, जन बचड़ा तुझी आइया, मौला मेहर वसाइया, जन बचड़ा तुझी आइया। ओ अल्लाह आए, ओ या रसूल आए, अली इमाम आए, ओ हर दम याद आए, मौला मेहर वसाइया, जन बचड़ा तुझी आइया, मौला मेहर वसाइया, जन बचड़ा तुझी आइया। लाहत लाडल दे सोना गाना, लाडल बदन में सोना गाना, ओ मेहदी जोड़ बनायो, मौला मेहर वसाइया, जन बचड़ा तुझी आइया, मौला मेहर वसाइया, जन बचड़ा तुझी आइया। अल्लाह आए, ओ या रसूल आए, अली इमाम आए, ओ हर दम याद आए। अल्लाह आए, ओ या रसूल आए, अली इमाम आए, ओ हर दम याद आए, मौला मेहर वसाइया, जन बचड़ा तुझी आइया, मौला मेहर वसाइया, जन बचड़ा तुझी आइया। लाई अखियां बचने जा बरन मशाले, अखियां पुटने जा बरन मशाले, ओ गजल जोड़ बनायो, मौला मेहर वसाइया, जन बचड़ा तुझी आइया, मौला मेहर वसाइया, जन बचड़ा तुझी आइया। ओ अल्लाह आए, ओ या रसूल आए, अली इमाम आए, ओ हर दम याद आए। अल्लाह आए, ओ या रसूल आए, अली इमाम आए, ओ हर दम याद आए, मौला मेहर वसाइया, जन बचड़ा तुझी आइया, मौला मेहर वसाइया, जन बचड़ा तुझी आइया। माशाल्लाह माशाल्लाह ज़बरदस्त थी सकीना ऐं उहे बि हे ख़ैर सां शादियुनि जो महीनो लॻो पियो आहे, हर पल चहल पहल लॻी पई आहे। ख़ासि तौर ते असांजूं जेके औरतूं आहिनि उहे ख़रीदारी में मसरूफ़ लॻियूं पियूं आहिनि। कंहिंजे बचनि जी शादी आहे, कंहिंजे भाइटे जी, कंहिंजी काल आहे कि मिठड़ी प्यारी मुंहिंजी सुहिणी भेण चलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम, माफ़ी कहिड़ा हाल आहिनि, ठीकु आहियो? कीअं आहे हो मुंहिंजी मूमल? माशाल्लाह हाणे मूमल त असां में समाइजी वई आहे ऐं जेॾीमहिल बि मिठड़ो आवाज़ु ॿुधां थी मां चवां थी मूमल आहे। मुंहिंजी मूमल कीअं आहे? प्रोग्राम कीअं थो लॻे? शुरूआति थी आहे प्रोग्राम जी? मां ठीकु ठाक आहियां आपी, एंड वक़्तु ईअं गुज़री वियो मूंखे यादि कंदे कंदे। हक़ीक़त आहे, वाक़ई इहो बि सुठी ॻाल्हि आहे न, त पोइ वक़्तु गुज़री वञे असीं जल्दी पाण में मिलूं था। इंतज़ारु हिकिड़ी ही वॾी ॻाल्हि आहे, इंतज़ारु करणु पियो। वैसे इंतज़ार में वक़्तु गुज़री वियो, हफ़्तो पूरो थियो, मूंखे ॾिसूं पिया, दिलि ख़ुशि थिए थी ऐं आपा सकीना तमामु सुठी बि लॻे, पूरी टीम। ॾिसो न अॼु तव्हां सुठा पिया लॻो। वाक़ई में पर आपा सकीना थकियल आहियो, फरमाइश करियूं था या ॿिए हफ़्ते कंदसि, फरमाइश थकियल आहे हिन जे करे। हा चलो पोइ अॼु ईअं था कयूं, अॼु मूमल कुझु ॿुधाए छॾे। मूमल त ॿुधाईंदी, अॼु मूमल ॿुधाए, अधी सकीना खे पोइ ठीकु आहे वरी ॿिए भेरे अॼु मूमल ॿुधाए। ॾिसो केॾो ख़्यालु थी रखे तव्हांजो। बिस्मिल्लाह मूमल। जे माण्हू सां मुंहिंजी दिलि आहे, ॼण त गुलाब जो गुल आहे,
केॾो बि खणी कोई पाण खे ठाहे मुंहिंजे महबूब जहिड़ो कोई नाहे। डेडिकेट फॉर यू आपी। वाह वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, वाकई हक़ीक़त आहे। जेके माण्हू दिलि सां चाहींदो आहे त उन जी जहिड़ी दुनिया ई न लॻंदी आहे। अलाह पाक तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि रखे, आबाद हुजो। ऐं जी, ऐं हाणे असां वटि जेका प्यारी शख़्सियत आहे, मिठड़ी शख़्सियत आई आहे। अस्सलाम वालेकुम जावेद। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो जावेद? तव्हां ख़ुशि जाग चङा भला? यकीन कंदो ॾाढी ख़ुशी थी। यकीन हक़ीक़त अथव त जॾहिं सालनि खां पोइ असां हिक ॿिए खे ॾिसूं था त ईअं थो लॻे त असां ॼण त रोज़ मिलूं था, छो जो असांखे उहे यादूं, उहे मोहबतूं हमेशह अलाह सॼियूं फिल्म वांगुरु रिपीट थियूं थियनि। सभु कुझु उहे माण्हू सही ॻाल्हि आहे। ऐं सुठो वक़्तु गुज़रियो तमामु माशाल्लाह। तव्हां PTV ते केतिरो अरसो गुज़ारियो? तक़रीबन 24 साल गुज़ारिया। वॾी ॻाल्हि आहे, 24 साल। ऐं 24 सालनि में मूं हर उन माण्हू सां गॾु गुज़ारियो जिन जा नाला तारीख़ में हमेशह ज़िंदा रहंदा, चाहे उहे फ़नकार हुजनि, चाहे डायरेक्टर हुजनि, चाहे मौसीकार हुजनि, चाहे अदाकार हुजनि, लेखक हुजनि, सभिनी सां। ऐं सुठी ॻाल्हि इहा आहे त मूं सभिनी खां थोरो 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 सिखियो ज़रूरु। सही, बिल्कुलु, छो जो उहे सेखारण वारा माण्हू हुया। बिल्कुलु ठीकु आहे न। अॼुकल्ह त केरु चवे थो त मां कंहिंखे केर जी का ग़लती बि ॾिसे थो त उनखे ॿुधाइण लाइ तयारु न आहे। ऐं वॾो मसइलो इहो बि आहे त को ॿुधण लाइ बि तयारु न आहे। टाइम बि घटि आहे ऐं तव्हांखे फटाफट करणी आहे, पर उन वक़्तु जेके रिहर्सलूं थींदियूं, तव्हां पाण ड्रामे जा घणा ॾींहं रिहर्सल कंदा हुयो। असां 8 ॾींहं ईंदा हुआसीं। मूंखे यादि आहे फैज़ बुगे साहिब जहिड़ो माण्हू सख़्तु जॾहिं रिहर्सल कराईंदो हो त उहो कंहिं थोरो खिलियो बि त चवंदो उथ ॿाहिरि निकिर। सही आहे, मूंखे चङी तरह यादि आहे। पर जेकियूं शयूं पेश कयूं, वाह, अॼु ताईं वरी नथी सघे। माना उहे त असां वटि आहिनि ई कोन न। छो जो पहिरीं ॻाल्हि इहा त असां जी शुरू खां वठी कमु कयोसीं जावेद, त हाणे जेको असीं कमु कयूं था त ओॾीमहिल असांखे हैरत थी थिए, यार अॻे त हीअं कंदा हुआसीं, असांखे हिन जॻह ते दड़को बि मिलंदो हो। हाणे का ॻाल्हि ई कान्हे। माशाल्लाह पर्ख तव्हां तमामु घणो पर्ख सां तव्हांजो तक़रीबन 20-21 साल मुसलसल मूं कयो पर्ख में। उकेली साहब, उहो छा त उकेली साहब सां मूं तमामु घणो कयो, मुंहिंजा उस्ताद पायनियर सभु कुझु हुया। पर पोइ वरी पर्ख सभिनी ॾे वियो जेके बि हुया। त जेको जहेज़ जो सामान हूंदो न, जीअं कुंवार सां गॾु वेंदो आहे, त पर्ख सां गॾु मूंखे मोकिले छॾंदा हुआ। त उहो छा त फैज़ बुगियो साहब हुजे, बेदिल साहब हुजे, इक़बाल हुअणु ज़रूरी। माना चाहे को बि पर्ख, चाहे कोई बि प्रोड्यूसर करे थो, उन में जावेद जो हुअणु बसि। उहो छा त ईअं थी वियो हुयो जो प्रोड्यूसर खे हिकिड़ी आसानी थी पई त हाणे हिनखे हर शइ ख़बर आहे, त कंपेयर सां सभिनी सां मुंहिंजी अहिड़ी इंट्रोडक्शन हूंदी हुई जो कंहिंखे कुझु ज़रूरत न हूंदी। हुनखे ख़बर आहे त सभिनी ख़बर पई। प्रोड्यूसर पुछंदो, हा रेडी आहे सभु कुझु? अचे विया पैनल ते, सर प्लीज़ तव्हां वियो। छो जो इहा ज़िम्मेवारी निभाइण वॾी ॻाल्हि आहे। जावेद, तव्हां असांजा खोड़ सारी ॻाल्हियूं थींदियूं। काल्ह के मुंहिंजी मिठड़ी प्यारी सोनी भेण जी। हलो, अस्सलाम वालेकुम। जी वालेकुम सलाम। मुंहिंजी परवरिश गोपांग पई ॻाल्हाए। परवरिश, कीअं आहियो तव्हां? अल्हम्दुलिल्लाह तयार, तव्हां ॿुधायो? शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मुंहिंजी परवरिश के प्रोग्राम कीअं थो लॻे? प्रोग्राम त माशा सुठो थो लॻे। मूंखे सॉन्ग हलाइणो आहे, रईस रावल जी तौर आहे। जी, रईस रावल मुंहिंजे पुट जी तौर आहे, प्लीज़ गानो हलायो उन लाइ। त उन जो नालो छा आहे नंढड़े जो? रईस रावल। रईस रावल, रईस रावल। बिल्कुलु बार उनजो नालो खणजो गाने में। अदी नालो ज़रूरु रावल जो वठिजो। ऐं लख थोरा पर ज़ाहिर आहे जेके माशाल्लाह बचड़े जा ख़ैर सां ॾींहड़ा ॿधा आहिनि। ऐं माउ जेका आहे सा बचड़े खे ॾिसी ॾिसी उहे बि क़ुर्बान थींदी आहे। पर जॾहिं लाइन हेॾां होॾां थी वई न, त मां परवरिश खां को न को सहरो ज़रूरु ॿुधां। ऐं मां ॾिसां पई त नवाब शाह में अॼु नवाब शाह में ॾाढी चहल पहल लॻी पई आहे। ओहो, की एतिरा सारा दोस्त अची गॾु थिया आहिनि। घोटु आहे अबसार अली कुरैशी। ॾाढो ख़ुशि लॻो पियो आहे, छो जो हुन जा वेझे जा दोस्त, परे जा दोस्त सभु अची विया आहिनि। ख़ासि तौर ते आमिर भट्टी, तलत इक़बाल, ओहो अदा अब्दुल लतीफ़ बि वेठो आहे, ऐं रिज़वान अली बि अची वियो आहे। यासिर भंगवार त हेतिरी सारी मिठाई वठी आयो आहे, गुलनि जा हार, पैसनि जा हार बि वठी आयो आहे। शहबाज़ बि आयो आहे। ऐं शहबाज़ चए थो त राति जी मानी मुंहिंजी तरफ़ां ज़ाहिर आहे। अनीस बि वेठो आहे। अनीस चए थो त न, सुभाणे जी दावत भई शादी ख़ैर सां अबसार जी थी वञे, पोइ सभु तव्हां जेके दावत कजो। ऐं मां ॾिसां थी अदी अबसार जो नालो ज़रूरु खणिजो, छो जो हिन जी शादी अबसार अली कुरैशी। त मुंहिंजी भेण सहरो ॿुधाए। रावल। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। हा बिस्मिल्लाह। ओ तुंहिंजे हथनि ते मेहंदी आहे कारी,
तोखे मुमल मिलिया दिलवारी राणा तुझे हथन ते मेहंदी आई कारी तोखे कुंवार मिलिया दिलवार ओ आए दिलवारी भाग भलो तस आए वलरवारी आए दिलवारी भाग भलो तस आए वलरवारी तुझे हथन ते मेहंदी आई कारी तोखे मुमल मिलिया दिलवार ओ रामा तुझे हथन ते मेहंदी आई कारी तोखे कुंवार मिलिया दिलवारी सिर लाडल दे सोना सेहरा ओ सोना सेहरा सिर लाडल दे सोना सेहरा लाडल बधद में सोना सेहरा तुझे हथन ते मेहंदी आई कारी तोखे मुमल मिलिया दिलवारी ओ लाड़ा तुझे हथन ते मेहंदी आई कारी तोखे कुंवार मिलिया दिलवार ओ आहे दिलवारी भाग भलो तस आए वलरवारी ओ आहे दिलवारी भाग भलो तस आए वलरवारी ओ तुझे हथन ते मेहंदी आई कारी तोखे मुमल मिलिया दिलवार ओ राणा तुझे हथन मेहंदी आई कारी तोखे कुंवार मिलिया दिलवारी हथ लाडल दे सोना गाना लाडल बधद में ओ सोना गाना हथ लाडल दे सोना गाना लाडल बधद में ओ सोना तुझे हथन ते मेहंदी आई कारी तोखे मुमल मिलिया दिलवारी ओ लाड़ा तुझे हथन ते मेहंदी आई कारी तोखे कुंवार मिलिया दिलवार ओ आहे दिलवारी भाग भलो तस आए वलरवारी ओ आहे दिलवारी भाग भलो तस आए वलरवारी ओ तुझे हथन ते मेहंदी आई कारी तोखे मुमल मिलिया दिलवार ओ राणा तुझे हथन मेहंदी आई कारी तोखे कुंवार मिलिया दिलवारी अख्या बचन जा बरन मशाले कजल ते ओ अजब बनायो अख्या बचन जा बरन मशाले ओ कजल ते ओ अजब बनायो तुझे हथन ते मेहंदी आई कारी तोखे मुमल मिलिया दिलवार ओ राणा तुझे हथन ते मेहंदी आई कारी तोखे कुंवार मिलिया दिलवार ओ आए दिलवारी भाग भलो तस आए वलरवारी ओ आए दिलवारी भाग भलो तस आए वलरवारी ओ तुझे हथन ते मेहंदी आई कारी तोखे मुमल मिलिया दिलवार ओ लगा तुझे हथन ते मेहंदी आई कारी तोखे कुंवार मिलिया दिलवारी
ज़बरदस्त ऐं शायदा ज़बरदस्त, ॾाढो मज़ो आयो। ऐं वरी बि मां चवंदुसि अबसार तव्हांखे खोड़ सारी मुबारकूं हुजनि। रावल तव्हांखे भई मां ॾिसां पई त हैदराबाद में मुंहिंजो मिठड़ो प्यारो भाउ आहे, मुंहिंजो प्यारो भाउ आहे अदा बहार वसाण, माशाल्लाह मसरूफ़ लॻो पियो आहे। ख़ैर सां पंहिंजे नंढड़े जी तहुर कराई अथसि ऐं तहुर में जेको आहे सो आर्यान मोहम्मद अली आर्यान वसाण ॾाढो ख़ुशि आहे ऐं उनजो सहरो बिल्कुलु मां चवराईंदसि। पर आर्यान थोरो सब्र कजांइ, जो मुंहिंजो मिठड़ो प्यारो भाउ अदा जावेद आयो आहे, हिन खां चांहि पाणी जो न पुछो आहे, तंहिंजे करे वठां थी थोरी देरि जे लाइ ब्रेक। वेस ऐं साॻी ॻाल्हि चवंदुसि, हिते ई वेठा हुजिजो। वेलकम बैक मोटी आयसि ऐं मां ॾिसां पई त मुंहिंजो आर्यान इंतज़ार में आहे ऐं अबसार घोट बि इंतज़ार में वेठो आहे त मुंहिंजे नाले ते सहरो। बिल्कुलु आर्यान नाराज़ आहे त तव्हां फुफी थी मुंहिंजी ख़ुशी में शामिलु न थियो, त बिल्कुलु इनशाला तव्हांखे मुबारक ॾियण मां ईंदुसि ऐं अलाह साईं तव्हांखे किरोड़ ख़ुशियूं नसीब कंदो। जावेद सां खोड़ सारियूं ॻाल्हियूं थियूं आहिनि ऐं हा बिल्कुलु सभु माण्हू मूंखे इशारा पिया कनि त जावेद माशाल्लाह PTV ते रहियो आहे ऐं उते जेके रस्मूं थींदियूं हुयूं, प्रोग्राम थींदा हुआ जेके अॼु ॾींहं ताईं असांखे यादि आहिनि। बिल्कुलु उहे थोरी देरि खां पोइ मां जावेद सां ॻाल्हाईंदसि ऐं तव्हांखे पाण ॿुधाईंदा। तेसीं मां अदी खे चवंदुसि त अदी अबसार जो बि अबसार जो आर्यान हा ॿिन्हिनि जा सेरा चाची अलाह थी सघे असां उनजी ख़ुशी में न शामिल आहियूं तॾहिं बि त शामिल वो तुंहिंजे शादीअ में शामिल, तुंहिंजे लाउन में शामिल, ओ थी न सघां पोइ माफ़ कजांइ, माफ़ कजांइ ओ सोना माफ़ कजांइ। तुंहिंजे शादीअ में शामिल, तुंहिंजे लाउन में शामिल, ओ थी न सघां पोइ माफ़ कजांइ, माफ़ कजांइ ओ माफ़ कजांइ। अरे गरीब आया तो के पाया, हार गुलन जगाए, हार गुलन जगाए। गरीब आया तो के पाया, हार गुलन जगाए, हार गुलन जगाए। ओ टई न सघां पोइ माफ़ कजांइ, माफ़ कजांइ ओ अबसार माफ़ कजांइ। तुंहिंजे शादीअ में शामिल, तुंहिंजे लाउन में शामिल, ओ थी न सघां पोइ माफ़ कजांइ, माफ़ कजांइ ओ अबसार माफ़ कजांइ। अरे जिस्म तुझे ते गाढ़ो जोड़ो, लाल हथन ते मेरी, लाल हथन ते मेरी। जिस्म तुझे ते गाढ़ो जोड़ो, लाल हथन ते मेरी, लाल हथन ते मेरी। ओ ॾिसी न सघां पोइ माफ़ कजांइ, माफ़ कजांइ ओ अबसार माफ़ कजांइ। तुंहिंजे शादीअ में शामिल, तुंहिंजे लाउन में शामिल, ओ थी न सघां पोइ माफ़ कजांइ, माफ़ कजांइ ओ अयान माफ़ कजांइ। तुंहिंजे शादीअ में शामिल, तुंहिंजे लाउन में शामिल, ओ थी न सघां पोइ माफ़ कजांइ, माफ़ कजांइ ओ प्यारा माफ़ कजांइ, ओ अयान माफ़ कजांइ ओ अबसार माफ़ कजांइ।
बिल्कुलु बिल्कुलु ऐं मां सम्झां थी त ज़रूरु माफ़ु कयो हूंदो न, छो जो कुझु अहिड़ियूं मजबूरियूं हूंदियूं आहिनि, को किथे रिकॉर्डिंग में जीअं सकीना वारियूं केॾी महिल किथे रिकॉर्डिंग ते, असीं किथे रिकॉर्डिंग में त न पहुचे। हा नवाब शाह मां मुंहिंजी नज़र वञी पई आहे, केरु वेठो आहे? इमदाद, अस्सलाम वालेकुम। इम्तियाज़ कुरैशी साहब बि वेठा आहिनि, प्रोग्राम पंहिंजे बचड़नि सां गॾिजी वेही ॾिसनि पिया ऐं काफ़ी देरि खां वठी कोशिशि पिया कनि त कॉल लॻी वञे, पर ज़ाहिर आहे गर्मियूं शुरू थी वियूं आहिनि, तारियूं गरम थी वियूं आहिनि, तंहिंजे करे तव्हांजा लख थोरा जो असांजो प्रोग्राम ॾिसो पिया। जावेद सवेरे खां वठी मूंखे जेके ॾिसण वारा आहिनि उहे चवनि पिया त तव्हां अॻे जेके PTV ते प्रोग्राम कंदा हुयो, ख़ासि तौर ते हथे गुल मेहंदी, हिकु यादगार असांजो प्रोग्राम, ऐं ओढ़ो प्रोग्राम मुंहिंजे ख़्याल में असांजी ज़िंदगी गुज़री हुई आहे। असांजो सिंधी कल्चर जो हिकिड़ो दस्तावेज़ आहे, उन में ॿार जे पैदा थियण खां वठी जवान थियण खां वठी मंगणे जेके बि रस्मूं शादियूं, मां त चवां त बेदिल साहब खे सलाम आहे, ऐं या जेके उनमें आर्टिस्ट हुआ सभु हुया मूंखे यादि आहे, छो त असां नंढड़ा हुआसीं पर असां ॾिठोसीं, वरी शामिलु थियासीं, त ओहिड़ी शइ न थी सघी। माना जेको ॿारु ॼमे थो हुनजी छठी सभु ऐं उन में वरी उहे देगियूं पचण ऐं वरी दरगाहुनि ते जेके सुखा ॾिबी आहे, उहे मिट माइट अचनि था, वरी उहे सहरा था ॻाइनि या सहरनि वारियूं आहिनि, वरी थोरो वॾो थो थिए, वरी मोर थो टिले, पंध करे। हा, अच्छा सिंधी माण्हू खे तमामु घटि ख़बर आहे त मोर थो टिले आहे छा। असां चवंदा मोर थो, असल में छा त असां सिंध में जॾहिं ॿारु हिकिड़ो नंढो पुटु हले थो, किरे थो, उथे थो, वेहे थो, वरी हले थो, उनखे मोर सां मां तशबीह ॾींदी आहे त मोर थो टिले राणा। हक़ीक़त सो बहरहाल उहो मूंखे अञा ताईं यादि आहे त उहे जेके शयूं थियूं, या वरी पोइ वरी कुझु ड्रामा पिया थिया, मोर उॾाणा मोर थियो, या असां परख में हिकु ॿ प्रोग्राम कयासीं इन्हनि पंहिंजे रस्मुनि ते बि कयासीं, त माण्हुनि खे इहे शयूं असां कॾहिं न विसारियूं, छो त उन वक़्तु जेके चंदी गुलकारा हूंदियूं, जीजी ज़रीना बलोची ऐं गुलबानो हुई, ज़ेबुनिसा हुई, समीना वरी आई, इहे चंद हिकिड़ियूं हुयूं जेके कंदियूं, पर ॾाढो सुठो थींदो हो, तमामु सुठो। ऐं उन ते मां त चवां थो त वरी शायदि कंहिं कोशिशि बि न कई आहे, वरी उहे माण्हू भलिया विया, से लाहूती लॾे विया, ऐं ॿी हक़ीक़त आहे वाक़ई उहे लाहूती लॾे विया। असां उहे शयूं जी उखरी आहे उहा अरेंज, माना हर शइ अरेंज हूंदी हुई, गाना आहिनि त गाना अरेंज, असां सामान घरां खणी ईंदासीं, ॻोठां खां घुराईंदा हुआसीं। मूंखे यादि आहे मूंखे बेदिल साहब ॿुधायो त उन सामान लाइ मूंखे थर वञिणो पियो, अलाए पोइ रस्ते में एक्सीडेंट थियो हुउसि, पर उहो सामान हथु करे आयो जेको हुन में ॾेखारिणो, हर शइ हुन में असुलु कीअं, का बि शइ अहिड़ी न हुजे स्टूडियो में हुजे, सभु शयूं। ॿी ॻाल्हि त जेके वरी असां लेडीज़ ड्रेसिस पाता हुया, उहे बि उहे शहज़ादी, शहज़ादी इन्हनि सभिनी उहे शयूं पातियूं ऐं उहे ई उन स्टाइल में करे ॾेखारियो। लाशारी साहब हूंदो, बैरती खे कंहिंखे यादि कजे, सभु असांजा जेके पंहिंजा हुआ उहे वाक़ई लाहूती लॾे विया हलिया, ऐं उहे ऐं हाणे जेके प्रोग्राम थियनि था त उन में त बाक़ाइदा असीं सामान जे लाइ परेशान हूंदा आहियूं। बिल्कुलु, हाणे उहे शयूं मिलनि किथे थियूं, मिलनि ई कोन थियूं, दुकान वारनि खे बि ख़बर नाहे, उनखे ख़बर नाहे। असां अॼु कंहिंखे ॿार छॼ ॿुधाई, छा आहे छॼी ख़बर नाहे, इन हींअर ख़बर नाहे। जी काल आहे जावेद के मिठड़ी प्यारी भंजी। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम, आपा कहिड़ा हाल आहिनि? शुक्र अल्हम्दुलिल्लाह, बिल्कुलु ठीकु ठाक। केरु थी मुंहिंजी सोनी मुंहिंजी मिठड़ी प्यारी भेण ॻाल्हाए? जी राबिया लाशारी थी ॻाल्हायां मेरापुर खां। नाज़िया लाशारी? राबिया लाशारी मेहरापुर खां पई ॻाल्हाए। राबिया कीअं आहियो? प्रोग्राम कीअं थो लॻे? जी बिल्कुलु ठीकु ठाक, तमामु सुठो प्रोग्राम आहे, तव्हां ॿुधायो सभु ख़ैरियत? बिल्कुलु ठीकु ठाक। ऐं का फरमाइश आहे? जी हा माशाल्लाह, तव्हां माशाल्लाह सुठा था लॻो अॼु, महिरबानी। अल्लाह पाक तव्हांखे सलामत रखे, तव्हांजूं मोहबतूं तव्हांजो प्यार असां सां गॾु आहे, असांजूं दुआऊं तव्हां सां गॾु आहिनि। ऐं इन ख़ुशीअ में राबिया मूंखे कुझु ॿुधाए छॾे। कुझु ॿुधाए त कोन सघंदमि, पर फरमाइश आहे, तव्हां अगरि कुझु ॿुधायो त। फर्स्ट कॉलर आहे मां तव्हांजे हिन शो में। अच्छा चलो ठीकु आहे, मतिलबु पहिरीं कॉलर आयो तंहिंजे करे मां तव्हांखे छॾे थी ॾियां, न त अदरवाइज़ चवां थी एॾो मिठड़ो आवाज़ु आहे न, जेकॾहिं इहो मिठड़ो आवाज़ु असांखे झुंगारे ॾे हाथ वधीक ख़ुशी थिए हा। पर तव्हां फरमाइश कयो का। लाइन बि हेॾां होॾां थी वई हली, ऐं अधी मां ॾिसां पई त मुंहिंजी जेके आहिनि मिठड़ियूं भेनरूं ऐं उहे सेरे जे लाइ ॾाढियूं बेचैन ऐं बेताब आहिनि। चवनि थियूं त असांजे घरनि में शादियूं लॻियूं पयूं आहिनि, ऐं उहे जीअं हाणे अदा जावेद ॿुधायो त रस्मुने, पर मां ॾिसां पई त वाक़ई हिते किथे बुकी आहे ऐं उन में उहा जेका आहे सा उखरी बि पई आहे। त तव्हां कुझु सहरो ॿुधायो। हथे गाना लाडल बधई सेरा, हथे गाना लाडल बधई सेरा, मुझे त बचड़े जा हथ
हथे गाना मुझे हथे गाना अरे हथे गाना लाडल बधई सेरा हथे गाना लाडल बधई सेरा मुझे त बचने जा हथे गाना मुझे त जा हथे गाना सोना से ओ हथे गाना लाडल बधई सेरा हथे गाना बजड़ा बधई सेरा मुझे त बचने जा हथे गाना मुझे तरण ल जा लासरी लाडल दे सोना सेरा लासरी लाडल दे सोना सेरा हथे गाना लाडल बधई सेरा हथे गाना लाडल बधई सेरा मुझे त बचने जा हथे गाना मुझे तरण ल जा हथे गाना हथ लाडल दे सोना गाना हथ लाडल दे सोना गाना अरे हथे गाना बजड़ा बधई सेरा हथे गाना लाडल बधई सेरा मुझे त बचने जा हथे गाना मुझे त बचने जा हथे गाना अरे हथे गाना बजड़ा बधई सेरा हथे गाना लाडल बधई सेरा मुझे त बचने जा हथे गाना मुझे तरण ल जा हथे गाना ज़बरदस्त इहा जेका गाननि जी रस्म आहे छोकिरनि खे ऐं कुंवारनि खे बि गाना ॿधबा आहिनि उखरी रखबी आहे पोइ हुन में चांवर खारकूं 7 ॼणियूं मायूं हूंदियूं आहिनि पोइ चवंदियूं आहिनि अदी अचो बुकी जो टाइम थी वियो आहे पोइ हुन बुकी टाइम ते सेरो बि चइबो आहे पोइ जंहिं महिल 7 ॼणियूं साठ इहे कंदियूं आहिनि जेको पोइ उन खां पोइ जेके खारक जेके थींदा चवंदी मूंखे ॾे चवंदी मूंखे ॾे सही आहे काला की मिठड़ी प्यारी बहन हेलो अस्सलाम वालेकुम टीवी जो वॉल्यूम ॾाढो वधियल आहे तंहिं करे लाइन बि हेॾा होॾा थी वई हली ऐं तंहिंजे करे मां बिल्कुलु ऐं मां इन ॻाल्हि ते बिल्कुलु नाराज़ थींदसि हाणे मुंहिंजो मूड बिल्कुलु ऑफ थी वियो आहे त मुंहिंजी भेणूं टीवी जो वॉल्यूम छो थी वधाइनि इन में हाणे मां वठां थी थोरी देरि जे लाइ ब्रेक वियसि आयसि साॻी ॻाल्हि तव्हांखे चवंदसि त न अदी सकीना वारियूं वेठियूं आहिनि खोड़ सारा सहरा मुंहिंजी सुहिणियुनि भेणुनि लाइ त वठूं था ब्रेक मोटी था अचूं वेलकम बैक मोटियास जल्दी जल्दी ॾिसां पई त बहावलपुर खां हिकिड़े मुंहिंजे मिठड़े प्यारे भाउ रियाज़ जी कॉल आई पर जी मां पहुती आहियां त लाइन हेॾा होॾा थी वई इन खां सवाइ वज़ीरिस्तान मां बि कॉल असांखे आई हुई पर ज़ाहिर आहे हेॾा होॾा थी वई हली तव्हांजा लख थोरा जो तव्हां असांजो प्रोग्राम ॾिसो पिया प्रोग्राम ई तव्हांजो आहे तव्हांजे नाले ते ई आहे तव्हांजे बचण जे नाले ते आहे सवेरे बुकी जी ॻाल्हि पे हली त मां ॾिसां पई अली जान अली शान उहे अञा बि गाना ॿधो वेठा आहिनि पर मुंहिंजे भाउ रियाज़ फरमाइश कई आहे त असांजे सराइकी ॿोलीअ में को सुठो सहरो या को बि गीत ॿुधायो बिल्कुलु प्रोग्राम तव्हांजो आहे मां तव्हां सभिनीनि खे चवंदी आहियां त तव्हां असांखे ॿुधाईंदा कयो
त कहिड़ा तव्हांखे सहरा पसंदि आहिनि? मुंहिंजूं सोहिणियुनि सरत्यादी सकीना हर वक़्तु तयारु आहे, तंहिंजे करे मां अदी खे चवंदुसि त अदी को सिराई थी। हा बिल्कुलु बहालपुर मां अदा फ़ोन कई आहे। अदा रियाज़। हा बिल्कुलु अदा रियाज़। ओ मैं ते थाल में दीदा चाई खड़िया, मैं ते फुला वाली से जिचाई खड़िया, मैं ते थाल में दीदा चाई खड़िया, मैं ते फुला वाली से जिचाई। ओ मैं ते थाल में दीदा चाई खड़िया। सोना सेरा सिरला डल दे ओ लाडल बसंत में सोना सेरा, लाडल बसंत में सोना सेरा, मैं थाल में दी चाई खड़िया, मैं फुला वाली से जिचाई खड़िया, मैं थाल में दी चाई खड़िया, मैं फुला वाली से जिचाई खड़िया, मैं थाल में दीदा चाई खड़िया। ओ हथ लाडल दे सोना गाना, लाडल बसंत में सोना गाना, ओ लाडल बसंत में सोना गाना, मैं थाल में दीदा चाई खड़िया, मैं फुला वाली से जिचाई खड़िया, मैं थाल में दीदा चाई खड़िया, मैं फुला वाली से जिचाई खड़िया, मैं थाल में दीदा चाई खड़िया। ओ अखा बचने जा बरन मशाले, अखा पुटने जा बरन मशाले, ओ अखा बचने जा बरन मशाले, में ते थाल में दी चाई खड़िया, मैं फुला वाली से जिचाई खड़िया, मैं थाल में दी चाई खड़िया, मैं फुला वाली से जिचाई खड़िया, मैं थाल में दी चाई खड़िया। ज़बरदस्त अदी ज़बरदस्त माशाल्लाह। मां ॾिसां पई जिगड़ी खां मुंहिंजी सुमैया अरवा खे खयो बीठी आहे ऐं उहा बि थाल मेहंदी दा चाई खड़ी आहे ऐं पयार जो बदी नालो खण उन जी वीचार जी शादी माशाल्लाह असद पयार जी शादी आहे राजा बिल्कुलु ऐं सभु ख़ुशि लॻा पिया आहिनि घर वारा ऐं दोस्त अथसि ऐं घर में बिल्कुलु मेहंदी जी तैयारी में लगा पिया आहिनि ऐं मां चवंदुसि त सुमैया कैसा लगा आपको? अच्छा लगा? अरवा को प्यार कीजिएगा। कल हमारी मुलाकात हुई थी, अल्लाह पाक करेगा इंशाल्लाह फिर जल्दी मिलेंगे। ऐं हाणे वरी बि मां जावेद सां ॻाल्हायां। जावेद जेके अॻे पंहिंजे ॻोठनि में शादियूं थींदियूं हुयूं त इहे जेके आहिनि से घरनि में ई थींदियूं हुयूं, सभु कुझु घरनि में ई छना लॻंदा हुआ। हाणे शादी हाल असांजे ॻोठनि में बि हिकिड़ो इहो सिस्टम थी वियो आहे, काफ़ी थी वियो आहे, पर अञा थोरो थोरो अञा आहे। बिल्कुलु आहे। मतिलबु हाणे जीअं बुसरियूं आहिनि, माण्हू ख़बर न बुसरियूं छा थींदियूं आहिनि, जे चवंदा हलो बाबा बुसरियुनि ते हलो, असां बाक़ी अॻे बुसरियूं कंदा, हाणे बुसरियुनि जा ते मिठाई रखियल आहे, मिठाई रखियल त बसि खाराए हाणे पैसा ॾियो। उहा रस्म हूंदी हुई पहिरियों बुसरियुनि जी, वाक़ई बुसरियूं हूंदियूं हुयूं। मां त फ़ख़्रु आहे त मां वक़्तु यादि आहे खाधियूं, पर हाणे ॾाढो चेंज थी वियो। हाणे बिल्कुलु उते बि ईअं थियो आहे त बसि उताक में इहे बिरयानियूं ऐं थी वेंदा, त पहिरियों किथे हूंदो हुयो, कुझु बि न, कुझु सिस्टम न हूंदो हुयो। ऐं जेका बुसरी थींदी हुई त उहा ख़ासि तौर ते असुर जे टाइम ते अदी बिल्कुलु घोट ॾे जॾहिं बुसरी वेंदी हुई त सभिनी खे खाराईंदा, जेके बि न्याणियूं हूंदियूं
उन्हनि खे बि खाराईंदा पर उहे सुठे गिह जूं बुसरियूं ऐं ख़ासि तौर ते गिह जमा थींदो हुओ असांजे में शुरू खां वठी वियो आहे ॻोठनि में त असांजूं अदड़ियूं जेके आहिनि से गिह विकणंदियूं हुयूं त एतिरो माशाल्लाह अलाह साईं उन्हनि खे रिस्क ॾिनो आहे त पर पोइ बि इहो जमा कंदियूं हुयूं चवंदी इहो बुसरियुनि में कमु ईंदो हेॾी ॼञ ईंदी उन्हनि जे लाइ बुसरियूं ठाहिणियूं आहिनि उहो त मज़ो ई न अचे मां बि हाणे नौशेरो फिरोज़ वेंदी आहियां त उते अदिन खे चवंदी आहियां बुसरी ठाहे ॾियो माशाल्लाह रोज़ बुसरी मिलंदी आहे त इहे हिकिड़ियूं सुठियूं शयूं आहिनि अलाह कंदो इहे रस्मूं असांजूं हमेशह क़ाइमु हूंदियूं सहरो मां ॾिसां पई त जेका आहे मुंहिंजा जेको भाउ आहे अली रज़ा हैदराबाद खां उहो बि ॾिसी रहियो आहे ऐं अदा जेको आहे मुंहिंजो अदा हादी बुखटी उनजे घर वारनि फरमाइश कई हुई पर अदी अलाह जे छो उहो सहरो हेॾां होॾां थी वियो आहे गर्मी में तंहिंजे करे उनजी जॻह ते मां पंहिंजे भाउ जे घर ॿियो सहरो थी ॿुधायां ऐं समीउल्लाह ॾिसे वेठो समीउल्लाह ही जेको सहरो चवनि पिया इहो तव्हांजे लाइ आहे हा बिल्कुलु हुनजो सहरो चवां थी ऐं मां पंहिंजो बि ॿुधां थी ज़िंदगी ते अधी को भरोसो न आहे अॼु छो था अहिड़ियूं ॻाल्हियूं कयो बसि का ख़बर न आहे ख़ाब आहे हिकिड़ी ओ मुंहिंजूं ॻाल्हियूं सारी दे मुंहिंजूं ॻाल्हियूं सारी दे मुंहिंजे मुए खां ओए मिठड़ा मुंहिंजूं ॻाल्हियूं सारी दे ऐं मुंहिंजूं ॻाल्हियूं सारी दे मुंहिंजूं ॻाल्हियूं सारी दे मुंहिंजे मुए खां ओए मिठड़ा मुंहिंजूं ॻाल्हियूं सारी दे पछताई दे ओ ॾाढो पछताई दे मुंहिंजे मुए खां पोइ मिठड़ा मुंहिंजूं ॻाल्हियूं सारी दे ऐं मुंहिंजूं ॻाल्हियूं सारी दे मुंहिंजूं ॻाल्हियूं सारी दे मुंहिंजे वञण खां पोइ मिठड़ा मुंहिंजूं ॻाल्हियूं सारी दे ओ आथिया जो उथी छिरक भरी दे ओ आथिया जो उथी छिरक भरी दे माण्हू असुर जो उतारी दे माण्हू असुर जो उतारी दे मुंहिंजे मुए खां पोइ मिठड़ा मुंहिंजूं ॻाल्हियूं सारी दे ऐं मुंहिंजूं ॻाल्हियूं सारी
हादी सकीना वाह अंदर जी ॻाल्हि कढी अथऊं। अंदर जी ॻाल्हि आहे ऐं हक़ीक़त बि इहा ई आहे त जेके माण्हू त कॾहिं बि नथो विसरे अदी ऐं बहरहाल अहिड़ो तव्हां ॿुधाए छॾियो आहे जो असीं पाण सोचनि में इन सोचनि में वठां थी थोरी देरि जे लाइ ब्रेक वे साॻी ॻाल्हि चवंदुसि त हा थोरी देरि खां पोइ सहरा ई सहरा थींदा पर काॾे बि नाहे वञिणो हिते जी हिते ई वेठा हुजिजो। वेलकम बैक अची वैसे ॾाढी ज़बरदस्त हिकिड़ी कचहरी पे हली आहे ऐं उहा कचहरी हुई असांजे रस्म रिवाजनि ते त अॻे जेके आहिनि असीं पंहिंजे घरनि में ई तयारी कंदा हुआसीं असांजे जेके घरनि में शादियूं थींदियूं या ॿचड़नि जी जेका बि ख़ुशी थींदी उहा हिन तरीक़े सां थींदी हाणे छो नथी थिए पर असांजो इहो अहद आहे त असां पंहिंजे ॿचड़नि जी जॾहिं बि कंदासीं त उन ख़ुशीअ में वॾो मज़ो आहे। असां पंहिंजे ॻोठनि में वेंदासीं ॻोठनि में जीअं रलियूं विछाइबियूं आहिनि चादरुनि जी जॻह ते असां उहे रलियूं टुक वारियूं रलियूं ऐं पंहिंजे ॿचड़नि जे लाइ उहे असीं जेके खुंबो तयारु कराईंदासीं। खुंबो बि असांजी जेका हिकिड़ी रस्म आहे ऐं तमामु सुठो लॻंदो आहे जेॾीमहिल असांजो घोटु पाईंदो आहे ऐं कुंवार खे खुंबो पाराइबो आहे हा न ॾेई सकीना त उन ते हिकिड़ा सहरा बि हूंदा आहिनि त हाणे तव्हां कोई बि पंहिंजी मर्ज़ी सां सहरो ॿुधाए छॾियो। अॼु त हादी जी घरवारी ॾिसे पई त उहा चए थी त मुंहिंजे नाले ते को सहरो करे छॾियो बिल्कुलु त हाणे सहरो ॿुधायो त वणे थी तुंहिंजी सगी वणे तो तुंहिंजो चोलो वणे थी तुंहिंजी सगी वणे तो तुंहिंजो चोलो अला जाने तुम्हें आहे छा अला जाने तुम्हें आहे करे वे मूंसां ठगी हीअ दिलि तोसां लॻे करे वे मूंसां ठगी हीअ दिलि तोसां लॻे वणे थी तुंहिंजी सगी वणे तो तुंहिंजो चोलो वणे थी तुंहिंजी सगी वणे तो तुंहिंजो चोलो अला जाने तुम्हें आहे छा मोला जाने तुम्हें आहे करे वे मूंसां ठगी हीअ दिलि तोसां लॻे। हलंदे सजण तो बिहारे चले सोना हलंदे सजण तो बिहारे चले आए वणे थी तुंहिंजी सगी वणे तो तुंहिंजो चोलो वणे थी तुंहिंजी सगी वणे तो तुंहिंजो चोलो अला जाने तुम्हें आहे छा अला जाने तुम्हें आहे करे वे मूंसां ठगी हीअ दिलि तोसां लॻे करे वे मूंसां ठगी हीअ दिलि तोसां लॻे। ओ चरण चिमका कया अखिन तीर हया वेतर सोना सजण लब लाल थिया वेतर सोना सजण लब लाल थिया वणे थी तुंहिंजी सगी वणे तो तुंहिंजो चोलो वणे थी तुंहिंजी सगी वणे तो तुंहिंजो चोलो अला जाने तुम्हें आहे छा मोला जाने तुम्हें आहे करे वे मूंसां ठगी हीअ दिलि तोसां लॻे करे वे मूंसां ठगी हीअ दिलि तोसां लॻे। मोहब मारे छॾियई वेतर कारे छॾियई सुणा हलंदे सजण तो बिहारे छॾे सुणा हलंदे सजण तो बिहारे छॾे ऐं वणे थी तुंहिंजी सगी वणे तो तुंहिंजो चोलो वणे थी तुंहिंजी सगी वणे तो तुंहिंजो चोलो अला जाने तुम्हें आहे छा अला जाने तुम्हें आहे करे वे मूंसां ठगी हीअ दिलि तोसां लॻे करे वे मूंसां ठगी हीअ दिलि तोसां लॻी। वाकई में को शक न आहे त असांजूं जेके सिंध जूं सॻियूं असांजा भर्त वारा चोला इहे अहिड़ा आहिनि अहिड़ा ज़बरदस्त जो केर बि पाए थो त उन्हनि जी जेका लोॾ हले थी त माण्हू बीह था वञनि इहो बिल्कुलु सहरो सही आहे त हलंदड़ माण्हू बि जेके आहिनि से बीह ॾिसंदा त वाह जो माई जी हलत आहे ज़ोर छा ते आहे सॻी ते आहे
त मुंहिंजे ख़्याल में जेके बि मुंहिंजूं अदड़ियूं ॾिसनि पियूं त इहे सॻियूं ज़रूरु पाईंदा कयो ऐं ठहिराईंदा कयो। इहे झाॿे ते हिकिड़ियूं जेके आहिनि से सॻियूं ठहंदियूं आहिनि। असां वटि PTV ते इहे अॻे रखियलु हूंदियूं हुयूं ऐं हाणे वञूं था त हाणे कुझु बि न आहे। हू चवनि था त इहे सॻियूं छा आहिनि, माना असांजूं पंहिंजूं ई जेके आहिनि उहे चवनि थियूं सॻियूं छा आहिनि, इहे पोनी थी ऐं कमु ख़तमु, ईअं न आहे। अदी सकीना ऐं जेके आहिनि सो मां ॾिसां पई त मुंहिंजी सुमैया वेठी आहे, अदी मातली खां शाहीन वेठी आहे। अदी शाहीन चए थी त मूंखे को अहिड़ो ज़बरदस्त, अदी सकीना बिल्कुलु ठीकु आहे अदी, अलाह जो शुक्र आहे। अदी सकीना तव्हांजी दुआ आहिनि पर अहिड़ा ओनागुर ॾींहं आया त वियासीं ख़तमु। न न छो ख़तमु थी विया आहियूं, पाण हाणे जवानी हाणे पई अचे। न जवानी कान्हे, असां हाणे जवान ख़तमु जवानी असां। अलाह से तव्हांखे सलामत रखे। असां हाणे पोड़ा आहियूं, पोड़ा ई हूंदा। उहो न पाण सोणा, उहो त पाण सोणा, सोन गोल्ड इज गोल्ड। हाणे मुंहिंजी भेण छा ॿुधाईंदी? हा बिल्कुलु। मोर तोटले राणा मोर तोटले, मोर तोटले राणा मोर तोटले, सोता मामन जे गुले, सोता चाचन जे गुले, ओ राणा राणा, ओ राणा राणा मोर भले तोटले गुजर जो, मोर तोटले राणा मोर तोटले, मोर तोटले राणा मोर तोटले। धुरी घड़ाय में सवड़े अल्लाह लगे राणा, धुरी घड़ाय में सवड़े अल्लाह लगे राणा, ओ राणा तुम्हारा जती का राणा तुम्हारा कदी, राणा तुम्हारा जती का राणा तुम्हारा कदी का, सता बामन जे खुले सता चाचन जे खुले, ओ राणा राणा, ओ राणा राणा मोर भले तोटले गुजर जो, मोर तोटले
ऐं मां ॾिसां पई त हू असांजी हिकिड़ी अदड़ी आहे पंहिंजे नंढड़े ॿारड़े खे आहा ऐं हीअ पेर में छा हू छिमकड़ो हिकिड़ी गिंढड़ी उहा ॿधी पई अथसि छम 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 करे हले पियो ऐं उनखे हलाइण जी कोशिशि पिया कनि ऐं ज़ाहिर आहे असांजा बछड़ा जेके आहिनि से मोर आहिनि काल्ह हिकु मिठड़ी प्यारी मुंहिंजी सुहिणी भेण जी हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। आपा कहिड़ा हाल आहिनि? बिल्कुलु ठीकु ठाक आवाज़ ॼातल सुञातल आवाज़ तव्हांखे मुंहिंजो ॼातल सुञा तव्हांजी नाइस भेण सीमा। मुंहिंजी नाहिद भेण सीमा कीअं आहियो नाहिद? बिल्कुलु ठीकु। तव्हां कीअं आहियो? बिल्कुलु ठीकु ठाक। प्रोग्राम कीअं थो लॻे मुंहिंजी नाहिद खे? हमेशह 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 वांगुरु सुठो बहितरीनु नाइस। ऐं हमेशह 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 वांगुरु तव्हां वॉल्यूम वधाए छॾियो आहे ईअं न कयो। वॉल्यूम वधी वियो? हा न सभिनीनि जो आवाज़ मां त सभिनीनि खे वेठी ॿुधां। अच्छा अच्छा न मां दरवाज़ो बंदि करे छॾियो। हाणे मां ॿिए रूम में आहियां। हाणे तव्हांखे आवाज़ मुंहिंजी ईंदी। हाणे ॿिए रूम में अची विया आहियो न हाणे पाण अकेलाई में था ॻाल्हायूं। मां चवां थी त कुझु न कुझु ॿुधाए मुंहिंजी नाहिद लिकी लिकी जल्दी यादि करियां। जल्दी यादि करे जल्दी यादि करे छो जो ही जेके लाइट आहे न ॾाढी ज़ालिम आहे तारियूं हेॾां होॾां थी वेंदियूं पर ॻाल्हाए न सघंदासीं जंहिं करे जल्दी ॿुधायो कुझु। अच्छा मुंहिंजी फरमाइश आहे अदियनि खे चयो त मूंखे इहो जेको सिंधी सॉन्ग आहे न तोखे हिनजी ऐं हुनजी मुबारक शादी जी आहे रात चम चम 6 बजे चरतियूं कनि थी सिंगार चम चम 6 बजे। इहो गानो असांखे ॿुधायो अॼु असांजी फरमाइश आहे। तव्हांजी फरमाइश मुंहिंजे अखियुनि ते ज़बरदस्त अदी सकीना खे मूं चई छॾियो आहे तव्हां ॿुधाए छॾियो आहे ऐं ईअं करे ऐं जेके बि मुंहिंजियूं सुहिणियूं सरतियूं आहिनि सभिनीनि खे चवंदसि तव्हांखे जेको बि सहरो पसंदि आहे थोरो झुंगारे ॿुधाईंदा कयो त पोइ अदी सकीना वारियूं देरि ई न कंदियूं यकदमि तव्हांखे ॿुधाए छॾींदियूं। लख थोरा मुंहिंजी नाहिद जा ईअं ई कॉल कंदी कर ईअं ई असांखे ॿुधाईंदी कर अदी मुंहिंजी नाहिद। अच्छा ॿियो था ॿुधायो चलो चलो ठीकु आहे सुभाणे हाज़िर मुंहिंजी नाहिद जी फरमाइश ते पर अदी मूंखे लॻे पियो मुंहिंजी नाहिद थोरो हेॾां होॾां थी वई आहे कावड़ जी नाहिद 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 ॾिसो मुंहिंजी नाहिद हेॾां होॾां थी वई तंहिंजे करे मां नाहिद खे परचाइण लाइ वञा थी थोरी देरि जे लाइ वठां थी ब्रेक वैस आयसि पर साॻी ॻाल्हि चवंदसि दुआ कजो मुंहिंजी नाहिद परची वञे। वेलकम बैक मोटी आयसि ऐं चवंदा आहिनि त जेके जल्दी कावड़जी वेंदा आहिनि उन्हनि खे जेकॾहिं प्यार सां माण्हू सम्झाए त बिल्कुलु सम्झी वेंदा आहिनि। काल्ह आहे की मुंहिंजी मिठड़ी प्यारी सुहिणी भेण जी हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। केरु थी ॻाल्हाए मुंहिंजी भेण? आपा मां अफरोज़ थी ॻाल्हायां तव्हांजे प्रोग्राम जी तव्हांजी दीवानी पुराणी कॉलर। अरे मुंहिंजी सदको वञा मां तुंहिंजे नाले तां मुंहिंजी अफरोज़ ऐं अफरोज़ कीअं आहियो? आई मिस यू आपा मां तव्हांखे एतिरो मिस कयां थी आपा सो सॉरी मां की शामिल न थी थियां आपा पर मां दिलि सां तव्हांखे चाहींदी आहियां। छोकिरी तोसां वॾा झेड़ा आहिनि मुंहिंजा मूंखे हाणे तूं यादि हमेशह आहीं पर मुंहिंजो अफरोज़ काॾे हली वई असांखे छॾे ईअं न कबो आहे ऐं तूं त असांजी माशाल्लाह रेगुलर कॉलर आहीं ऐं एॾियूं जुदायूं सुठियूं न आहिनि। प्रोग्राम कीअं थो लॻे? प्रोग्राम तमामु ज़बरदस्त आहे माशाल्लाह। प्रोग्राम में काफ़ी चेंजिंग अची वई आहे आपा लाइट बि न हूंदी आहे उन हिसाब सां शराबकोट में लाइट जी घणी बीमारी मुसीबत लॻी पई आहे कॾहिं कॾहिं हूंदी आहे कॾहिं न हूंदी आहे बसि हूंदी आहे त ॾिसंदा आहियूं अचानक ॾिठमि तव्हांखे लाइव अची वई मुंहिंजी आपा मुंहिंजी आपा मां सच कयां ऐं मां बि हैरान थी वियसि तव्हांजो जी नालो मुंहिंजी अफरोज़ किथे हुई? अफरोज़ इन ख़ुशी में मुंहिंजी कुझु न कुझु ॿुधाए छॾे। मां पंहिंजे आपा जे लाइ नंढो ॿ गाने जो चवंदमि आपा जो नालो बि विझंदमि। बिस्मिल्लाह। हिकिड़ो गुल गुलाब जो हिकु पासे रखी तोड़िया मां हिकिड़ो गुल गुलाब जो हिकु पासे रखी तोड़िया मां बे पासे खां हीरा मोती आप जे मथां घोड़िया मां बे पासे खां हीरा मोती आप जे मथां घोड़िया मां हिकिड़ो गुल गुलाब जो हिकु पासे रखी तोड़िया मां हिकिड़ो गुल गुलाब जो हिकु पासे रखी तोड़िया मां हाय मां सदको वञा अफरोज़ जेकॾहिं मुंहिंजे साम्हूं हुजी आहे पर तूं मुंहिंजे दिलि में समायल आहीं ऐं मां सॼी तोतां कुर्बान। I love you. Same to you. English.
अल्लाह सही तव्हांखे ख़ुशि रखे जावेद। माशाल्लाह मुंहिंजूं एॾियूं प्यारियूं कालर आहिनि, एॾियूं सुहिणियूं। असांजा सिंध हिकिड़ी सूंह आहे ऐं जंहिंमें अदब इख़लाक़ ऐं इहा आजिज़ी आहे ऐं इहा मोहबत असांजो इख़लाक़ आहे जेको असांखे हिक ॿिए ॾांहुं वधाए थो, असांजी ॿोली में शामिल आहे। बिल्कुलु असां हिक ॿिए जी इज़त कयूं, हिक ॿिए खे यादि कयूं ऐं सुहिणा लफ़्ज़ उहे हिक ॿिए खे ॾियूं वठूं, त इहा मोहबत हमेशह क़यामत ताईं रहंदी आहे। जीअं ॾिसो तव्हां असांजो साथ, आउं सम्झां थी त 25-30 सालनि जो साथ आहे, 30-35 साल थी विया आहिनि हलिया। मां त जॾहिं खां बि ख़बर न पवंदी आहे कल्ह जी ॻाल्हि आहे, ईअं कल्ह जी ॻाल्हि आहे, लॻे थो ईअं। जी हाणे ॾिसो तव्हां सवेरे अचो पियो त मूंखे हिकिड़ो जी न छिरक निकिरी वञे मुंहिंजो जावेद, त इहे ई आहे। बिल्कुलु अलाह साईं तव्हांखे सलामत रखे। जावेद हाणे जेको आहे ज़ाहिर चवंदा न जीअं असां ड्रामा था कयूं या मां अदियुनि सां गॾु आहियां, त मूंखे हाणे इन्हनि खां सवाइ मज़ो नथो अचे। ठीकु आहे, तव्हां बि असांजी हिन फील्ड में ई रहिया आहियो, त हाणे कीअं थो तव्हांजो वक़्तु गुज़रे? छा सची ॻाल्हि इहा आहे त दिलि ॾाढी चाहे थी त कुझु कजे ऐं सोचो बि आहे त कुझु करियूं, पर उहे माण्हू या उहे करण वारा न आहिनि सही जेके मां करणु चाहियां थो या जेको मूं तजुर्बो ॾिठो या सिखियो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी, मतिलबु हीअ हाणे सारा किथे थींदा आहिनि, मूंखे किथे आहिनि? कहिड़े चैनल ते आहिनि? सही था चओ, यानी PTV बि ख़तमु करे छॾिया, हर जाइ ते हाणे ताज़ो सिंध लिटरेचर फेस्टिवल 3 ॾींहं ख़तमु थियो आहे, उनमें सहरे जो ज़िक्र ई कोन्हे। तव्हांजी शादी, तव्हांजे घर कहिड़ो काज आहे जेको सहरे खां सवाइ हुजे? अच्छा, उन सहरे में जेकॾहिं ही अदियूं शामिल न आहिनि त असांजी उहा शादी न आहे शादी। सो इन करे मुंहिंजी इहा ॾाढी ख़्वाहिश आहे त मां सिंधी जनरल नाले जेको प्रोग्राम करियां, मुंहिंजी ॾाढी ख़्वाहिश आहे त मां क्विज़ प्रोग्राम कयां, छो त सवालनि जवाब प्रोग्राम माण्हुनि खे नॉलेज असां वटि आहे ई कान सफ़ा। सही था चओ, बिल्कुलु। सो इन करे मुंहिंजी ख़्वाहिश आहे त मां हाणे उहो हिकिड़ो मां डिज़ाइन कयां पियो, पोइ कंहिं न कंहिं सां ॻाल्हाईंदासीं, पोइ इंशाल्लाह पर न सही पर बहरहाल हिकिड़ो सुठो प्रोग्राम इंशाल्लाह अलाह साईं तव्हांखे कामयाबु कंदो। काल आहे की मुंहिंजी प्यारी भेण जी। हलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ठीक है आपा? मुंहिंजी आयशा पीरज़ादो। आयशा कीअं आहियो तव्हां? अल्लाह जो शुक्र आहे, अल्हम्दुलिल्लाह। तव्हां कीअं आहियो? ठीक आहियो? मुंहिंजी गुॾड़ीअ खे प्यारो प्रोग्राम कीअं थो लॻे असांजो? इलाही सुठो, माशाल्लाह सुठो पियो हले, अॼु मज़ो बि अचे पियो। हा न, बिल्कुलु इहे ई। ऐं जॾहिं तव्हां इहे चवंदा न त ॾाढो मज़ो थो अचे, ॾाढो सुठो थो लॻे। त हीअ सहरा तव्हांजे घर में आहिनि, तव्हांजे अङण ते आहिनि, तव्हांजे भाइरनि जे लाइ, तव्हांजे भाइटनि जे लाइ ऐं मुंहिंजी आयशा जे लाइ आहिनि। त इन ख़ुशी में आयशा कुझु ॿुधाए छॾे। हा, आपा खे चओ मुंहिंजी फरमाइश आहे, आपा मूंखे ॿुधाए। आपा सकीना हुकुम कयो। प्यारा तुंहिंजी गलीअ में, सुना तुंहिंजी गलीअ में, या पियो घेरा ॾींहं में तेरा। इहो ॿुधायो मूंखे। ज़रूरु ज़रूरु, इहो ई ॿुधाइबो। बिल्कुलु मुंहिंजी आयशा जी फरमाइश ते आहे। पर इहे जेके ऐं मां इहो चवंदसि त आयशा बिल्कुलु इहो सहरो ॿुधाईंदसि, पर वक़्तु ॾाढो ज़ालिम आहे। अलाह जी वारी हथ में रखबी आहे, उहा तिरकी वेंदी आहे, ख़तमु थी वेंदी आहे। त ईअं ई असांजो वक़्तु ई जावेद पुॼाणी ते अची पहुतो आहे। तव्हांजा लख थोरा। ऐं मां चवंदुसि त तव्हां ईंदा कयो, ईंदो पुराणियूं यादियूं ताज़ा थी वेंदियूं आहिनि। चवंदो हलां त गुलज़ार जेको आहे उहो मूंखे यादि कंदो रहंदो आहे। असां गॾु हूंदा आहियूं ऐं मां उन थोरा तव्हांजो हमेशह मूंखे यादि कंदो। ऐं मां अदा गुलज़ार खे चवंदुसि, अदा गुलज़ार हमेशह पंहिंजनि प्यारनि दोस्तनि खे यादि कंदा आहियो ऐं अहिड़ियुनि शख़्सियतुनि खे यादि कंदा कयो। अदी हाणे वेंदे पर वरी बि तव्हांखे चवंदुसि त अचिजो, ॿिए दफ़ा भाभी खे ज़रूरु वठी अचिजो। इंशाल्लाह लख तोरा तव्हांजा। ऐं मां इहे चवंदुसि त अलाह पाक तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि हुजो, आबाद। वरी सुभाणे वरी बि गॾु आहियूं। न बिल्कुलु मां इहो सहरो ॿुधायां थी। आयशा काॾे वे मां इहो सहरो ॿुधायां थी। अदी जल्दी ॿुधायो। आयशा सम्झो त वई हली। ओ सुणा तुंहिंजी घटीअ में, प्यारा तुंहिंजी गलीअ में, या तो फेरा दिया में घटिया में, प्यारा तुंहिंजी गलीअ में, या तो फेरा ओ दिया में भेरा, दिया में भेरा। ओ तुंहिंजे कदमन ते गिरंदासी मरंदासी, तुंहिंजे कदमन ते गिरंदासी मरंदासी। ओ सुणा तुंहिंजी घटिया में, प्यारा तुंहिंजी गलीअ में, या तो फेरा दिया में भेरा, दिया में भेरा।
तुझी घटिया में प्यारा तुझी गलिया में या तो फेरा